नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ कंडियारो ख़बर ॾिनल मोहब्बत डेरो शहर के रवासी फौजियत गुलाम अब्बास खोखर नेशनल प्रेस क्लब पहुची साफ़िन अॻियां एहतजाज कंदे दायो आहे त हू गरीब मिसकिन हारपो करे घर जो चरगो हलाईंदो आहे। 5 महीना अॻु मुंहिंजे भाउ अब्दुल रशीद नाई रुखसाना सां अदालत ज़रिए पसंदि परणो कयो, जंहिंखां पोइ मोहब्बत डेरो पुलिस ऐं मेहरापुर पुलिस बासन जे चर्च ते मुंहिंजे ख़िलाफ़ रण बाणे ॾिनो आहे। पुलिस बिना जवाब मुंहिंजे घर ते रोज़ानो चढ़ाई करे रही आहे, जंहिं करे हू घर खां बेघर थी मासूम बच्चन सां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। 15 ॾींहं अॻु मेहरापुर पुलिस बासन जी वंगार वेंदे मुंहिंजे भाउ गुलज़ार खे गिरफ़्तार करे मथां कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। पुलिस बासन जे चवण ते मूं मथां कूड़ा केस दाख़िल करे रही आहे, जंहिं सबबि हू सख़्तु परेशान आहिनि। घर छॾे करे ॻोठ जे पास घर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। हारपे ते कयल ज़मीन ते बि नथो वञी सघां, जंहिं करे फसल सख़्तु मुतासिर थी रही आहे। हिननि IG सिंध समेत वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी साण इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।